नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। कंडियारो ख़बरदार कंडियारो में पैरामेडिकल स्टाफ ऐं वैक्सीनेटरनि जे मुतालबनि जी मनता लाइ ओपीडी जो बाइकाट कंदे अस्पताल अंदर धरणो हणी नारेबाज़ी कई वई। मौके ते एहतजाज कंदड़ अॻवान सजन जोगी, गुलाम नबी तुनियो, ज़फर जमाली ऐं ॿियनि चयो त टाइम स्केल सैनिटरी ऐं रेल वैक्सीनेटरनि खे पको कयो वञे। जेके असांजा जाइज़ मुतालबा आहिनि उहे पूरा कया वञनि। हिननि सिंध हुकूमत ऐं सिहत जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी सिहत ऐं वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त असांजा जाइज़ मुतालबा पूरा करे मुलाज़िमनि मां बेचैनी ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में ओपीडी मुकमल बंदि कई वेंदी ऐं एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां पैरामेडिकल जे डॉक्टरनि पारां वैक्सीनेटरनि जे एहतजाज में शामिल थी ओपीडी जे बाइकाट सबबि परे परे खां आयल मर्ज़ परेशानी सबबि समाजी अॻवान नईम जान डेराज ऐं साफ़िन जे वफ़द MS डॉक्टर यूनस सां ॻाल्हियूं करे ओपीडी जो बाइकाट ख़त्म करायो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।